टाउन कमेटी मटियारी जो बजट इजलास चेयरमैन सैयद हसन मुर्तजा शाह जामुर जी सदारत में थी गुजरियो। इजलास में टाउन कमेटी मटियारी के सभी काउंसलरन, टाउन ऑफिसर समेत टाउन कमेटी के अमलदारन शिरकत कई। इजलास में टाउन कमेटी मटियारी जी साल 2023-2024 लाइ 30 करोड़ 39 लख रुपयनि की बजट मंजूर कई वई। बजट में सब खां वधीक पघारुनि ऐं पेंशन लाइ 21 करोड़ 60 लख रुपया रखिया विया आहिनि, जॾहिं त ग्रेजुएटी लाइ 25 लख रुपया रखिया विया आहिनि। फिनेंशियल सपोर्ट लाइ 25 लख, डिजास्टर मैनेजमेंट लाइ 20 लख रुपया, सीसी ब्लॉक पेवर ब्लॉक ऐं नालनि की तामीर लाइ 1 करोड़ रुपया रखिया विया। टाउन कमेटी की इमारत की मरम्मत लाइ 50 लख रुपया, शहर में मुसाफ़िर खाननि की तामीर लाइ 5 लख रुपया रखिया विया आहिनि। ब्रेकरनि की तामीर लाइ 25 लख रुपया, पब्लिक पार्क लाइ 5 लख रुपया, शहर की खूबसूरती लाइ 15 लख, वाटर सप्लाई ऐं ड्रेनेज की मरम्मत लाइ 95 लख, वाटर सप्लाई पाइपन लाइ 15 लख, ऑफिस लाइ सोलर की मद में 15 लख रुपया। अड़ी तरह बजट में आमदनी टोटल 30 करोड़ 40 लख रुपया ॾेखारी वई है, जॾहिं त ख़र्चा 30 करोड़ 39 लख रुपया ॾेखारे 1 लख रुपया बचत वारी बजट मंजूर कई वई है। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स के लिए असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।